हाणे वक्त एक्शन जो सभिनीनि खां पहिरियों तव्हां सतार खे खणंदव पोइ सुल्तान खे। सुल्तान जी पोजीशन हिन वक़्तु सिंध बलोचिस्तान जे बॉर्डर ते आहे। हुन ज़िशान ऐं दानिश खे बि वापसि मोकिले छॾियो। हू कंहिं बि राब्ते में न आहे। छा असां हिकिड़ी राति में एॾो वॾो ऑपरेशन करे सघंदासीं? ही सतार जो कैरेक्टर वरी किथां निकिरी आयो? मां सम्झां थी त असांजो फोकस सिर्फ़ सुल्तान ते हो ऐं असांजो टारगेट सुल्तान आहे। ऐं जेकॾहिं हू असांजे टारगेट मां निकिरी वियो त खेसि पकड़णु ॾुखियो हूंदो। सतार हिकु नंढड़ो मोरो आहे, हुनजे पोयां कोई ॿियो आहे, इहो त मूंखे सम्झ में अचे थो। असां सौराब जे मुक़ाबले में सुल्तान खे आंदो, पर दाइम करीम पहिरियां खां ई सौराब जे ख़िलाफ़ थियो। इहो जेकॾहिं नाहे त पोइ ॿियो केरु आहे जेको सौराब जे मुख़ालिफ़ थी कमु करे रहियो आहे? किथे ईअं त नाहे त सतार ऐं सुल्तान हिकु हुजे? जेतिरी इंफॉर्मेशन पंहिंजे इंफॉर्मेंट्स सां मिली आहे उन मां त नथो लॻे सतार ऐं सुल्तान हिकु हुजनि। सतार सौराब जे चवण ते सुल्तान जे मथां हिकु ॿ भेरो पहिरियां बि हमिलो करायो आई। असांजो ऑफिसर अकील बि इन जे कयल अटैक ते शहीद थी वियो। त पोइ पहिरियां अकील जे कातिल खे गिरफ़्तार कयो, पोइ सुल्तान खे सोड़ो करे वठिबो। जेकॾहिं सुल्तान सूबो छॾे थो त पोइ असांजे लाइ वापसि वराए वठी अचणु ॾाढो ॾुखियो थींदो। पर सर उहो अञा बि हिते आहे। संदसि गैंग में अञा बि असांजा कुझु माण्हू आहिनि। हिकिड़ो त मारियो वियो। जी सर। उनजी फैमिली खे कंपनसेशन ॾियणु आहे। हा, असां प्रोसेस करे वठूं था। ओके, मूंसां ऑपरेशन प्लान शेयर कयो। सर अहिड़ी अंदाज़ में असां सतार ते कंट्रोल करे खेसि गिरफ़्तार कंदासीं। ओके गुड, त पोइ शुरूआत कजे। ज़रूरु सर, टीम बिल्कुलु रेडी आहे। अव्हां जे ऑर्डर्स जी ज़रूरत आहे। लेट्स गो, पुट द रैट इन द लॉस केज। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।